सिंधु सागर भारत में अवां सभिनीनि जी दिल्ली आजियां। असां यूपीएससी जो नेट जो सिलेबस ॾिसी रहिया आहियूं सिंधु सागर भारत ते। त हिन खां पहिरीं जेके सिंधु सागर भारत ते अव्हांखे लेक्चर्स मिली सघनि था उहे आहिनि सिंधी नाटक जो इतिहास, काको कल्लूमल, लेखक मदन जुमानी, बहितरीन सिंधी नाटक, संपादक एम कमल, सिंधी कहाणीअ जो इतिहास ऐं कहाणियुनि जा ॿई किताब, चूंड सिंधी कहाणियूं, संपादक प्रेम प्रकाश ऐं बंधन सुंदरी उतमचंदानी, सिंधी मज़मून जो इतिहास ऐं चूंड सिंधी मज़मून, सिंधी तनक़ीद जो इतिहास ऐं चूंड सिंधी तनक़ीदी किताब, मुंहिंजी हयातीअ जा सोनारूप वर्क पोपटी हीरानंदानी, सिंध ऐं सिंधी लिपि जो इतिहास, 7 ॾींहं कृष्ण खटवाणीअ जो, नारायण श्याम शख़्स ऐं शख़्सियत ऐं इन खां अलावा डॉक्टर कमला गोकर्णीअ जी आवाज़ में तव्हां ॿुधी सघो था किशन चंद देवस जो सामूंडी सिपूं। अचो त अॼु ॾिसूं था कंहिंखे, विक्रम उर्वशीअ खे। विक्रम उर्वशी लिखियलु आहे संस्कृत जे वॾे विद्वान, वॾो लेखक असांजो कालिदास जी, ऐं इन जो अनुवाद जेको आहे सिंधीअ में उहो कयो आहे डॉक्टर दयाल आशा। त हिन नाटक में जेके किरदार आहिनि उन्हनि में पुरुष किरदारु जेको आहे उहो पुरूरवा आहे, जेको नाटक जो नायक आहे ऐं राजा आहे। ॿियो उर्वशी आहे जेका सुर्ग जी अप्सरा आहे स्त्री किरदार में। पुरुष किरदार में आयस राजा जो पुटु आहे, नारद महर्षि नारद देवऋषि, चित्ररथ गंधर्वन जो राजा आहे ऐं पल्लव ऐं गालव भरत मुनीअ जा शागिर्द आहिनि। त स्त्री किरदारनि में उर्वशी चित्रलेखा सुर्ग जी अप्सरा आहे, सैजन्या, मेनका ऐं रंभा इहे सभु सुर्ग जूं अप्सराऊं ऐं उर्वशीअ जूं साहेड़ियूं आहिनि। ऐं ॿी आहे स्त्री किरदारु महाराणी जेका पुरूरवा जी पत्नी आहे ऐं काशीराज जेको आहे उनजी धीउ आहे। पारिपार्श्वक जेको आहे उहो नायक या हिदायतकार नायक आहे, मतिलबु मेन डायरेक्टर जेको आहे मंच जो उहो पारिपार्श्वक आहे। उन में अचां थो मां त छा थींदो आहे उहो। ऐं ॿियो आहे सूत्रधार जेको मेन स्टेज खे डायरेक्ट कंदो आहे ऐं स्टेज खे अॻियां खणी हलंदो आहे। निपुणिका आहे राणीअ जी दासी, तपस्विनी राणी जी दासियूं ऐं राजा जी सेविका, ऐं कुझु सूचनात्मक किरदार आहिनि जेके मंच ते कोन्हनि पर उन्हनि जो नालो अचे थो पियो। उहो आहे देवराज इंद्र, केशी राक्षसनि जो राजा ऐं भरत मुनि नाट्य शास्त्र जो प्रणेता, जंहिं नाटक जो शास्त्र पूरो लिखियो आहे, चइनि भाङनि में आहे असां वटि अवेलेबल। ऐं चयो वञे त उहो पंजो वेद आहे। 4 वेद त आहिनि ई असांखे जेके यादि आहिनि, उन्हनि खां पोइ 5वें वेद जी हिनखे उपाधि जेका आहे ॾिनी वई आहे हली। पंहिंजो जेको लेखक आहे कालिदास जी, उन कालिदास जूं कुल मिलाए करे चवनि था त 6 रचनाऊं आहिनि ऐं के चवनि था कि 7 रचनाऊं आहिनि, पर मां हिते 7 रचनाउनि जा तव्हांखे नाला थो ॿुधायां पियो। उहे 3 हुनजा नाटक आहिनि, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रम उर्वशी ऐं मालविका अग्निमित्र। इहे 3 हुनजा नाटक आहिनि ऐं 4 जेके आहिनि हुनजा काव्य आहिनि, ऋतु संहार खंड काव्य 6 मुंदुनि जे बारे में, ऋतुनि जे बारे में। ॿियो कुमार संभव महाकाव्य जेको आध्यात्मिक वीचारनि जी झलक थो ॾिए, मेघदूत खंड काव्य, कुबेर जॾहिं पंहिंजे नौकर खे हिकिड़े खे ॿाहिरि थो कढी छॾे पंहिंजे हुन राज मां, त उहो पंहिंजी पत्नीअ खे जेको संदेश थो ॾिए उहो बादलनि जे ज़रिए थो ॾिए, उहो मेघदूत आहे। ॾाढी सुहिणी रचना आहे उहा। रघुवंश जेको आहे उहो महाकाव्य आहे जेको भॻवानु राम ऐं भॻवानु राम जे वंशजनि जे बारे में सॼी हुन में ॼाण ॾियण लाइ ऐं कीअं हुन जूं जेको आहे परिवार हले थो पियो ऐं राजा राम जी जेका आहे सारा कयल आहे। 19 सर्ग आहिनि, उन में 1564 श्लोक आहिनि ऐं 6000 खनि सिटूं आहिनि इन रघुवंश महाकाव्य में। इन जी पूरी व्याख्या कयल आहे। कालिदास जेको आहे चयो वञे थो कि उज्जैन जो जेको राजा विक्रमादित्य हो उन जी दरबार में जेके 9 रत्न हुआ उन्हनि 9 रत्ननि मां हिकु हो ऐं उन ई वक़्त में हुन जी साहित्य जी रचना जेका आहे कई आहे, उहा साहित्य जी रचना जेका आहे उहा संस्कृत में हुन कई आहे। हिन जो जेको जनम स्थान आहे उन जे बारे में कुझु अलॻि अलॻि ॼाण मिले थी पई, पर घणो करे इहो चयो थो वञे कि कालिदास जो जेको जनम आहे उहो कश्मीर वारे इलाइक़े में आहे, छो जो हुननि पंहिंजी रचनाउनि में किथे किथे केसर जो उल्लेख कयो आहे त लॻे थो त केसर जेका आहे उहा कश्मीर में ई थींदी हुई ऐं कश्मीर में अॼु बि थींदी आहे, त इन करे हुनखे हुनजो जनमु जेको आहे उहो कश्मीर में
थियो आहे ऐं हुनजी कर्मस्थली जेका आहे उहा उज्जैनी रही आहे हली। राकेश मोहन जो आहे आषाढ़ का एक दिन, उन में बि उन्हनि जी सॼी जेका आहे न जीवनी ॾिनल आहे, उन में बि ख़बर थी पए त उहो कालिदास जेको आहे कश्मीर वारे इलाइक़े में जनम वरितो आहे। कालिदास भरत मुनीअ जे सिद्धांतनि ते पंहिंजे नाटकनि जी रचना कई आहे। त अचो त ॾिसूं त भरत मुनि या संस्कृत नाटकनि जा कहिड़ा कहिड़ा सिद्धांत थींदा आहिनि ऐं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा किरदार थींदा आहिनि, उहे कीअं कमु कंदा आहिनि, उन्हनि ते कीअं संवाद लिखिया वेंदा आहिनि। थोरो सो चिट मां ॾिसंदो, बाक़ी त मां डिटेल जेको आहे पंहिंजी सिंधी नाटक जेके ॿ आहिनि उनखां पहिरीं सॼे नाटकनि जी इतिहास ऐं नाटक जी मां ॼाण ॾेई आहियां, उनखे तव्हां पढ़ंदा। पर हिते भरत मुनीअ जा सिद्धांतनि जी थोरी सी ॼाण। नांदी नाटक शुरू करण खां पहिरीं मंच ते पूॼा कई वेंदी आहे देवताउनि जी ऐं देवनि जी। त उन में जेको आहे देव आहिनि, देवताऊं आहिनि, ब्राह्मण आहे, उतां जो राजा आहे जिते असीं नाटक पेश कयूं था पिया, उनखे उनजी प्रार्थना करे उन्हनि खां आशीर्वाद वरितो वेंदो आहे। हरी इन जे लाइ इन कुझु श्लोक चया वेंदा आहिनि। इन श्लोक में घणो करे 8 या वधि में वधि 12 चरण या 12 पद हूंदा आहिनि ऐं इन जो पाठ जेको आहे उहो मंच जो जेको मुख्य नायक सूत्रधार आहे उहो कंदो आहे। हाणे सूत्रधार छा आहे? सूत्रधार अदाकारीअ जे ज़रिए अहिड़ो सूत्र छॾींदो आहे, माण्हुनि खे ॾींदो आहे हथ में, त हीअ आहे शइ, हाणे हिनखे अॻियां हलायूं था पिया। माना नाटक जी कहाणी कीअं शुरू थींदी, कीअं हलंदो, उन में छा छा ॾेखारियो वेंदो, जेको दृश्य हले पियो उन दृश्य खां पोइ छा थींदो, उन जी कुझु ॼाण जेको ॾींदो आहे उहो सूत्रधार हूंदो आहे। इन खे नाटक जी जेका कला आहे उनजी पूरी ॼाण हुअणु घुरिजे, उनखे पोशाकुनि जी, नीति शास्त्र जी ऐं नाटक जे रसनि जी पूरी ॼाण हुअणु घुरिजे। मां मथे ॿुधायोसि त पारिपार्श्वक छा आहे? इहो जेको आहे सूत्रधार खे मदद करण वारो हूंदो आहे। जेकॾहिं कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि वधीक त कुझु सूत्रधार ॻाल्हाईंदो आहे, उनखां पोइ वरी पारिपार्श्वक ॻाल्हाईंदो आहे। प्रस्तावना या मुहाग इनखे चइजेसि नाटक खां पहिरीं जेका प्रस्तावना रखी वेंदी आहे। हली त असीं अॼु कहिड़ो नाटक पेश करे आहियूं, उनजो छा बैकग्राउंड छा आहे, उनजी थोरी सी ॼाण जेको आहे प्रस्तावना में ॾिनी वेंदी आहे। विषकंभक इहो जेको आहे नाटक जे मंच ते सभिनी नज़ारनि खे ॾेखारण वारो जेको आहे उहो सवलो न हूंदो आहे। त उन नाटकनि खे जेको नाटक जा मध्यम किरदार हूंदा आहिनि उहे अची करे इन जी ॼाण ॾींदा आहिनि ऐं इन खे विषकंभक या प्रवेशक बि चयो वेंदो आहे। प्रवेशक पहिरीं या पोइ थींदड़ घटनाउनि जी ॼाण ॾींदो वेंदो आहे। नाट्योक्ति छा थींदी आहे? मंच ते किरदार जेके आहिनि उहे अलॻि अलॻि ढंग सां संवाद चवंदा आहिनि, तंहिंखे नाट्योक्ति यानी वाचिक अभिनय जेको आहे उहो चयो वेंदो आहे। जीअं स्वगत यानी पंहिंजे पाण सां ॻाल्हाइणु, जीअं मां ॻाल्हायां पियो पंहिंजे पाण सां कि जेकॾहिं हीअ ॻाल्हि थी वञे हा त वधीक ठीकु हुजे हा, त मां त ॻाल्हायां पियो पर ॿिए कंहिंखे न पियो ॿुधणु अचे। इहो पंहिंजो पाण में जेको ॻाल्हाइणु पाण कंदा आहियूं उहो चवंदा आहिनि नाट्योक्ति में, ऐं उन खे स्वगत चयो वेंदो आहे। ऐं प्रकट या सभिनी खे ॿुधण में जेको अचे धीरे सां कंहिंजे पुठियां वञी करे या कंहिंजी ओट में, इहे सभु नाट्योक्ति आहिनि। जनांतिक अहिड़ा संवाद जेके मंच ते बीठल सभिनी किरदारनि खे ॿुधणु न अचनि पर रुॻो कुझु खे ई ॿुधणु अचनि, पर इहे सभु संवाद हाल में वेठल दर्शकनि खे ॿुधण में अचणु घुरिजनि। यानी मंच ते 8 या 10 किरदार आहिनि, उन्हनि 8-10 किरदारनि मां कंहिं हिकु किरदार खे असीं का ॻाल्हि चवणु चाहियूं था पिया त उनजे पासे में वञी करे या उनजे साम्हूं बीह करे असीं ॻाल्हाईंदा आहियूं। अॼु जे टाइम में उन ते लाइट हूंदी आहे, बाक़ी सभु डार्क में हूंदा आहिनि, त असां 2 किरदार ॻाल्हाइनि पिया पर उहो मंच ते जेके बीठा आहिनि उन्हनि खे नथो ॿुधणु अचे पर दर्शकनि खे ॿुधण में अचे थो पियो। ऐं आकाश भाषित अहिड़ा संवाद जंहिंखे अहिड़े किरदार सां ॻाल्हाया वञनि जेको मंच ते हाज़ुर नाहे। जीअं पाण टेलीफोन ते ॻाल्हाईंदा आहियूं त पाण त ॻाल्हायूं पिया पर जेको हू ॻाल्हाए पियो उहो ॿुधणु नथो अचे पियो पाण खे, त इहो आकाश भाषित जेको आहे थी वेंदो आहे। हली इन खे जेको आहे किरदारु जेको आहे असांजे साम्हूं कोन्हे को। विदूषक जेको आहे उहो संस्कृत नाटकनि जो मुख्य किरदारु आहे जेको खिल मस्करी कराईंदो आहे ऐं घणो करे राजा या नायक जो दोस्त हूंदो आहे, ब्राह्मण हूंदो आहे ऐं खाइण में हू पेटू हूंदो आहे, मतिलबु उनखे बुख वधीक लॻंदी आहे, बार बार का न का शइ घुरंदो रहंदो आहे। माना हू पंहिंजे हिसाब सां थोरो खिल मस्करी कराईंदो रहंदो आहे।
कंचुकी राजा जे महल जो वॾो अधिकारी हूंदो आहे, बुज़ुर्ग घणो करे हूंदो आहे ऐं अनुभवी हूंदो आहे। उहो सभई किरदार उनजो मान ऐं सम्मान कंदा आहिनि। अचो नेक्स्ट जेको आहे उहो आहे भरत वाक्य। नाटक जे आख़िर में नट जे पारां आशीर्वाद ॾिनी वेंदी आहे, जेको सभई किरदार मिली करे ॻाईंदा आहिनि। माना जेके बि नाटक में किरदार अचनि था पिया, उहे सभु किरदार मिली करे आख़िर में मंच ते ईंदा आहिनि। हुननि जेका प्रस्तुति कई आहे, उन प्रस्तुति जे बारे में थोरी सी ॼाण ॾींदा ऐं छा चइबो आहे पब्लिक खां इहा घुर कंदा आहिनि त असां जेको तव्हांजे साम्हूं पेश कयो आहे उहो तव्हां पंहिंजे जीवन में बि आणे सघो। जीअं असीं अॼु जे तारीख़ में चऊं पर्यावरण, त पर्यावरण जे बारे में असीं को नाटक पेश कयूं ऐं पोइ वरी मिली करे सभिनी खे आसीस कयूं कि तव्हां बि पर्यावरण जे बारे में जागरूक थियो। इहा आहे पंहिंजे भरत मुनीअ जे या संस्कृत जे नाटकनि जी थोरी सी ॼाण। अहिड़ी तरह मां चवां त संस्कृत नाटक नांदीअ खां शुरू थींदो आहे ऐं भरत वाक्य सां ख़तमु थी वेंदो आहे। कालिदास जो विक्रम उर्वशी बि जेको आहे उहो नांदी प्रस्ताव सां शुरू थिए थो, जंहिंमें 8 चरण आहिनि ऐं भरत वाक्य सां ख़तमु थिए थो। माना संस्कृत जे नाटक जी हीअ जेका हुनजी खूबी आहे उहा हीअ आहे। हाणे अचूं था मेन पंहिंजो नाटक जेको आहे विक्रम उर्वशी ते, उहो छा आहे, उनजी कथा छा आहे, उनजा कुझु संवाद, उन में कहिड़ियूं गुणायूं, कहिड़ा गुण आहिनि, कहिड़ा अवगुण आहिनि, ऐं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि ऐं कहिड़ियूं खामियूं आहिनि, उन्हनि ते बि मां धीरे धीरे करे अची करे डिस्कस कयां थो पियो। त विक्रम उर्वशी जेको आहे उहो 5 नज़ारनि में विरहायल आहे, जंहिंजी कथा जेका आहे सुर्ग जी अप्सरा उर्वशी ऐं पृथ्वीअ जे राजा पुरुरवा ते ॿधल आहे। राजा पुरुरवा उर्वशी अप्सरा जो हिकु राक्षस जेको आहे उहो अपहरण थो करे वञे, तंहिंखे हुनजे चंबे मां आज़ादु थो कराए। उर्वशी उनजी बहादुरी ते मोहित थी पवे ऐं इहा चाहे थी त उहा जेको आहे हुते धरतीअ ते ई रही पए ऐं राजा सां लाऊं लहे, पर उन जूं साहेड़ियूं जेको आहे उनखे जल्द सुर्ग मोटी हलण जी अर्ज़ थियूं कनि पियूं ऐं उर्वशी उनजे लाइ जेको आहे तयारु थी वञे, पर राजा जे लाइ हिकु प्रेम पत्र भोजपत्र ते लिखी करे छॾे थी वञे। उहो प्रेम पत्र जेको आहे पुरुरवा जी राणीअ जे हथ में बि अचे थो पियो ऐं पुरुरवा जेको आहे राजा, उहो बि उर्वशीअ जे छुहाव से करे प्रेम महसूस थो करणु लॻे ऐं उनखे हासिलु करणु थो चाहे। उर्वशी सुर्ग में पहुचण खां पोइ बि पुरुरवा जे प्यार में चइजे कि गलतान लॻी पई आहे। हिते ई भरत मुनीअ जेको आहे हिकु नाटक तयारु कयो आहे, जंहिंमें उर्वशीअ खे लक्ष्मीअ जो रोल पार्ट करिणो आहे और लक्ष्मी जी अदाकारी करणी आहे। त उते हुनखे हिकु संवाद चयल आहे। उहो संवाद में पुरुषोत्तम जो नालो वठिणो आहे, पर उहो पुरुषोत्तम जे बदिरां पुरुरवा चई थी वठे पई ऐं पुरुरवा जेको आहे उनजे दिलो दिमाग़ ते एतिरो छायल आहे जो पुरुषोत्तम जे बदिरां पुरुरवा थी चई वञे हली। त भरत मुनी उन ते नाराज़ थी करे उनखे श्राप थो ॾिए ऐं सुर्ग मां निकाली थो ॾिए, पर इंद्र जेको आहे उर्वशी ते दया थो आणे ऐं इहा थो उन में हिकु गली कढे। चइजे त श्राप में कि जॾहिं तूं पुरुरवा सां मिलंदीअ ऐं तोखे पुटु ॼमंदो, तूं पुट जूं हथु जॾहिं पुरुरवा खे ॾींदीअ तॾहिं तूं हिते वापसि अची सघंदीअ हरी। हाणे उर्वशी पुरुरवा प्रेम में ॿधल पंहिंजो सॼो जीवन घारे रहिया आहिनि ऐं नाटक में ॿिन्ही प्रेमियुनि खे जबलनि, नदियुनि, झरननि ऐं चश्मनि ते घुमण जो बि चिटु चिटल आहे। हिकु नज़ारे में पुरुरवा आहे उहो उर्वशी सां गॾु उनजी नज़र वञी ॿी स्त्रीअ ते थी पए, त उर्वशी जेका आहे उहा नाराज़ थी वञे ऐं जेको आहे उनजे साथ छॾे हली थी वञे हली। उहा अहिड़े झंगल में थी वञी पहुचे जिते स्त्रियुनि जो वञणु मना आहे, छो जो उते हिकु ऋषिअ जो आश्रम आहे, उन आश्रम में स्त्री प्रवेश वर्जित आहे। पर उहा उर्वशी उते पहुचे थी वञी त उते उहा वल जे रूप में थी वञे हली ऐं वल जे रूप में जॾहिं परिवर्तित थी वञे त स्त्री उनखे ॾिसण नथी अचे त राजा पुरुरवा जेको आहे सॼो झंगल, जबल, झरना, चश्मा, नदियूं उनखे ॻोल्हींदो थो रहे ऐं उते ॻोल्हींदे जेको बि पखी पक्षियूं उनखे मिलनि था पिया उन्हनि खां उहो पंहिंजी प्रेमिका जे बारे में पुछंदो थो रहे, पर उनखे उहा नथी ॾिसण में अचे। हिते हिन कालिदास जेको आहे नज़ारनि जो ॾाढो सुहिणो चिटियो आहे। हा झंगल में राजा भिटकंदो थो रहे, भिटकंदे उनखे हिकिड़ी मणी थी हथ में अचे। मणी कहिड़ी आहे? संगमणी उनखे चयो आहे। त उहा छा आहे संगमणी? संगमणी पार्वतीअ जे चरणनि जी लालाईअ मां जुड़ियल हिकु मणी आहे।
हाणे इन नज़ारे में जॾहिं उहा संगमणी खणी करे हिकु आश्रम जे पासे में थो पहुचे त उहा हुन सां छुहाउ थो थिएसि ऐं उनजे करे उर्वशी हुनखे वापसि थी मिले ऐं वापसि राजा हुनखे खणी वापसि अची थो वञे हली। चौथे पंजे नज़ारे में ॾेखारियो वियो आहे त राजा जे महल में हिकु गिझ जेका अची वई आहे हली ऐं उहा संगमणी जेका आहे राजा खे मिलियल आहे उहा खणी करे उॾामी थो वञे हली। उॾामी थी वञे गिझ त उनखे मारण जे लाइ उहो तीर कमान थो घुराए। उहो तीर कमान जेसीं घुराए तेसीं गिझ ॿिए पासे उॾामी थी वञे उनखे नज़र नथी अचे। पर थोरी ई देरि में उहा गिझ जेका आहे कंहिं तीर जो शिकार थी करे उनजे महल में अची थी पए त राजा उन मां जेको हुनजो विदूषक आहे उहो तीर कढे थो पियो त उन ते असरवा लिखियलु आहे त उन मां ख़बर थी पए कि हीउ जेको आहे पुरुरवा जो पुटु आहे। एतिरी ई देरि में हिकु तपस्विनी जेका आहे हिकु कुमार खे उते वठी थी अचे पई ऐं उनखे सौंपे थी कि हीउ तुंहिंजो पुटु आहे। तॾहिं उते उनखे ख़बर थी पए त उर्वशी जेको आहे उर्वशीअ मां हीउ मुंहिंजो पुटु पैदा थियो आहे ऐं उर्वशीअ खे बि इहा ॻाल्हि जेका आहे ख़बर पइजी थी वञे हली त मुंहिंजो पुटु अची वियो हली। पर हाणे हुनखे एतिरो थी थिए पई परेशान कि हाणे मूंखे पुरुरवा खे छॾे करे सुर्ग ॾांहुं वञिणो पवंदो। एतिरे में उते नारद मुनि थो अचे। नारद मुनि उन्हनि ॿिन्हिनि जो खे ॿुधाए थो पियो पर पुरुरवा जेको आहे सोचे थो कि हाणे जेकॾहिं उर्वशी वेंदी हली त मुंहिंजे जीवन में छा रहंदो। उहो निराश थो थी वञे हली ऐं संन्यास वठण जे लाइ घोषणा थो करे। त एतिरे में नारद मुनि अचे थो पियो ऐं नारद मुनि हुनखे चए थो कि इंद्र तुंहिंजे लाइ जेको राजा जे देवताउनि जे राजा इंद्र तुंहिंजे लाइ इहो संदेश ॾिनो आहे कि कुझु ई ॾींहंनि में असांजी राक्षसनि सां युद्ध थियण वारी आहे। इन करे तूं संन्यास न वठि ऐं जेको हीउ कमु करिणो आहे उहो जेको तुंहिंजे ज़िम्मे रखियलु आहे तूं हमेशह इंद्र खे देवताउनि ऐं राक्षसनि जे युद्ध में मदद कंदो रहियो आहीं त हींअर बि तुंहिंजे लाइ उहो कमु रखियलु आहे। त पुरुरवा पंहिंजे राजकुमार खे पंहिंजो उत्तराधिकारी घोषित थो करे ऐं उर्वशी सुर्ग में वञे थी हले। इहा सॼी हिन जी कथा आहे। त अचो कुझु हिन नाटक जा संवाद ॾिसूं जेके पहिरीं पुरुरवा ऐं उर्वशीअ जे मिलण जा आहिनि ऐं हिते जेका आहे पुरुष जे मन में स्त्रीअ लाइ प्रेम कीअं थो जाॻे ऐं उनजो जेको चिट आहे न कहिड़नि सुहिणनि अखरनि में लेखक कयो आहे पेज नंबर 12 ऐं 13 ते। राजा पुरुरवा छा थो चए रथ जे झोॿनि ऐं लोॾनि करे जीअं ई मुंहिंजो कुल्लो हिन माना उर्वशी जंहिंजा वॾा नेत्र आहिनि छो जो हुनखे ख़बर कोन्हे त हीअ केरु आहे। जंहिंजा वॾा नेत्र आहिनि ऐं रानू रथ जे फीथे जीअं गोल आहिनि माना उर्वशी सां लॻो तीअं ई मुंहिंजा रोम खड़ा थी विया। ईअं थो ॾिसण में अचे ॼण प्यार जो ॿिज फुटी निकितो आहे। माफ़ कजो ॾिसण में अचे थो ॼण प्यार जो ॿिज फुटी निकितो आहे। ठीकु आहे। हाणे चित्र रथ आहे उहो सुर्ग मां अचे थो पियो त हुनजो सारथी जेको आहे राजा जो उहो ॾिसो हुनजे अचण जो कीअं थो बयानु करे राजा खे ॿुधाए। चए थो महाराज ओभर खां यानी ईस्ट खां कंहिं रथ जी तेज़ रफ़्तार जो आवाज़ अची रहियो आहे। आकाश मां हिकु पर्वत जी चोटीअ ते कोई तपायल सोन जा कंगण पहिरें ईअं लही रहियो आहे जीअं विज वारो बादल पर्वत ते लहंदो आहे ऐं प्रेमिका जी प्रेमीअ सां मिलण जी व्याकुलता खे हिकु ॿिए नज़ारे में चित्रलेखा जे हिन संवाद जे ज़रिए चिटियो वियो आहे। छा था चवनि अच्छा त हिन प्रमद वन में लहूं जो चंदन बन जहिड़ो सुंदर आहे। सखी महाराजा तुंहिंजे लाइ ईअं उत्सुक आहे जीअं माण्हू उभरंदड़ चंद्रमा जी चांडोकीअ लाइ उत्सुक हूंदा आहिनि। ऐं नज़ारे 3 में सुर्ग जो नज़ारो चिटियलु आहे ऐं भरत मुनीअ जे शागिर्दनि ज़रिए उर्वशीअ खे मुनीअ जे श्राप जी ॼाण ऐं उन खां पोइ महाराणीअ जे विर्त चंड खे अर्घ इन्हनि जा नज़ारा चिटियल आहिनि। राजा ऐं विदूषक जा चंड जे उभरण जे नज़ारे जा संवाद ॾिसो कहिड़ा आहिनि। विदूषक चई रहियो आहे महाराज हाणे चंद्रमा उभरण वारो आहे तंहिं करे ओभर खां ऊंदहि हटजंदी पई वञे ऐं अखियुनि खे आनंद ॾींदड़ रोशनी झलका पई ॾिए।
राजा तूं बराबरि थो चईं, उद्यांचल जे पुठियां लिकल चंद्रमा जी किरणनि करे जा ऊंदहि मिटजंदी पई वञे, सा सचपुच अखियुनि खे आनंद ॾेई रही आहे। ॼण पूरब दिशा ऊंदहि रूपी वारनि जो चोटो सहेरे पंहिंजो मुखड़ो पसाए रही आहे। ॾिसो चंद्रमा जे उभरण जो केॾो न सुहिणो चिट लेखक हिन में चिटियो आहे। राजा चंद्रमा खे प्रणाम कंदे पंहिंजा वीचार जेको पेश थो करे उहे ॾिसो छा थो चए। हे रात्रि जा नाथ, सतपुरुषनि जे सत्कर्म लाइ सूर्य में प्रवेश कंदड़, देवताउनि ऐं पितरनि खे अमृत प्यारे तृप्त करण वारा, राति जे अंधकार खे हटाइण वारा, तोखे नमस्कार आहे, तोखे नमस्कार आहे। राजा जेकॾहिं ॿी कंहिं नारीअ जे प्रेम में अची वञे हली त जेका हुनजी पत्नी आहे उनखे कहिड़ो जेको आहे असरु पवणु घुरिजे। उन असर जो चिट जेको आहे ईअं थी वेंदो आहे कि स्त्री ॿिए पंहिंजे पतीअ जो प्रेम जेको आहे उहो पाण ई पाइणु चाहींदी आहे। ॿी का स्त्री हुनखे प्रेम करे त हुन सां जेलसी रखंदी आहे, हुन सां ईर्ष्या रखंदी आहे, हुन सां साड़पच रखंदी आहे। पर हिते जेको महाराणी आहे छा थी करे पई, अचो त हिन संवाद में ॾिसूं उहो जेको आहे चिटण लाइक़ु आहे। त चंद्रमा ऐं रोहिणीअ खे साखी ॼाणी, अॼु मां प्रतिज्ञा थी करियां त कंहिं बि नारीअ खे मुंहिंजो भवतार यानी मुंहिंजो पति भाईंदो तंहिंसां सिक भरियो वर्ताव कंदसि। माना मां हुन सां ईर्ष्या न कंदसि, हुनखे पंहिंजी सम्झिजे भेण चओ, पंहिंजी सखी चओ, अहिड़ी तरीक़े सां ई मां हुन सां वर्ताव कंदसि। त हिकु चइजे उन टाइम जो बि अॼु जे टाइम में त इहो ठीकु न आहे कि जेको पति आहे उहो ॿी कंहिं स्त्री खे चाहे उहो त व्यभिचारी कहलाईंदो या हुनखे हिकु बुरी नज़र सां ॾिठो वेंदो। पर राजा जेको आहे तंहिं टाइम में जेकॾहिं हिक खां वधीक स्त्री रखे थो पियो त उन्हनि राणियुनि में जेका जेलसी थींदी हुई उहा जेलसी न ॾेखारे या हुनजी ईर्ष्या न ॾेखारे, उन में हिन प्रेम वारो वर्ताव करण जी ॻाल्हि चई आहे। ऐं इन्हीअ राणीअ जी इन्हीअ प्रतिज्ञा ते उर्वशी जो जेको संवाद आहे उहा ॾिसो छा थी चए। उफ़, मां हिन जे शब्दनि जो पूरो मतिलबु त न सम्झी सघी हुयसि, पर तंहिं हूंदे बि मुंहिंजे मन खे कुझु आथत मिलियो आहे। माना पूरो भली न सम्झी सघिया, जेतिरो बि सम्झी सघिया उन में हिनखे आथत मिलियो आहे, आनंद मिलियो आहे। पतीअ जे प्रेम लाइ राणी हिन रीति थी विदूषक खे चए। जॾहिं विदूषक उनखे प्रतिज्ञा थी करे त विदूषक उन्हनि जो संवाद आहे ॾाढो लंबो, पर मां रुगो राणीअ जो संवाद जेको आहे प्रेम जे लाइ उहो ॾिसो छा थी चए पंहिंजे पतीअ जे प्रेम खे। मूर्ख, मूं पंहिंजे स्वामीअ लाइ सवें सुख कुर्बान कया, उन मां ई अनुमान कढी सघीं थो त मूंखे हिन जे लाइ प्रेम आहे या न। नज़ारे चौथे में राजा ऐं उर्वशी जे सैर ऐं विछोड़े जो आहे, ऐं विछोड़े जे करे राजा जा वॾा संवाद आहिनि पखियुनि सां, पशुनि सां। ऐं राजा खे संगमणी मणी मिले थी ऐं उर्वशीअ जो वल मां नारी रूप में वापसि अचे थो। पंजे नज़ारे में गिझ जे पारां संगमणीअ खे खणी वञणु आहे। गिझ जे शिकार ऐं पिता ऐं पुत्र जो मिलण जो हिकु सुहिणो चिट हिन में चिटियल आहे। संतान प्रेम खे राजा जे हिन संवाद ज़रिए चिटियो वियो आहे। छा थो चए, सचपुच हिन खे ॾिसंदे ई मुंहिंजे नेत्रनि में जल उभरजी आयो आहे, हृदय में संतान जो स्नेह पैदा थियो आहे, हृदय में आनंद जी लहर डोड़ी आई आहे ऐं शरीर सबुर विञाए ॾकी रहियो आहे। चित चाहे थो त हिन खे खणी छातीअ सां लॻायां। यानी आकर्षण जेको आहे पंहिंजाइप में पिता ऐं पुत्र में कीअं थो थिए उहो हिन जो जेको आहे चिट आहे हीउ संवाद। त राजकुमार जो जेको संवाद ॾिसूं उहो कीअं आहे पंहिंजे पीउ जे प्रेम जे लाइ। त हीउ मुंहिंजो पिता आहे ऐं मां हिन जो पुटु आहियां। सिर्फ़ु इहो ॿुधी करे ई मुंहिंजे अंदर खे आनंद प्राप्त थी रहियो आहे। तॾहिं उन्हनि बालकनि जो पंहिंजे माता पिता सां केॾो न स्नेह हूंदो जेकी उन्हनि जी गोद में निपना हूंदा। ही त नंढे हूंदे खां ई ऋषियुनि जे आश्रम में जेको आहे पलियो ऐं वॾो थियो आहे, पर जेके ॿार पंहिंजे माउ ऐं पीउ जो स्नेह उनजी छत्र छाया में जेको आहे नंढे खां वॾा था थियनि त उन्हनि में केॾो न प्रेम हूंदो। इहो जेको चिट ऐं अॼु जे नौजवान पीढ़ीअ लाइ ही हिकु वॾी में वॾी सिख्या जेके माउ पीउ खे
पाण वॾा थियनि था ऐं ॿुढा आश्रम में छॾे था अचनि। अचो वापसि था मोटूं विक्रम उर्वशी ते। माउ जो पुट सां मेलाप उहो थो अचे त उन्हीअ जे प्रेम खे लेखक राजा जे संवादनि ज़रिए चिटियो आहे। छा थो लिखे, जेको राजा आहे उहो पंहिंजे पुट खे छा थो ॿुधाए पियो, इहा तुंहिंजी माता जा यकटक तो ॾांहुं निहारे रही आहे ऐं तुंहिंजे स्नेह विचां थञ वहण करे संदसि कोटी आली थी वई आहे। हिकु वात्सल्य जो, माउ जे प्रेम जो हिकु सुहिणो चिट चुटियल आहे। पुटु भली वॾो थी वियो हुजे पर माउ जी छातीअ में पुट लाइ हमेशह प्रेम रहंदो आहे ऐं उन प्रेम जो इज़हार जेकॾहिं उहा अखरनि में नथी करे त छा में थो थिए, हुनजे शरीर मां जेका ऊर्जा निकिरे थी पई उहा थञ जे रूप में थी निकिरे ॿार जे लाइ ऐं हुनजो ब्लाउज़ जेको आहे उहा कोटी जेका आहे उहा आली थी वञे पई। राजकुमार जो पखियुनि सां प्रेम खे लेखक हिन में चिटियो आहे, छो जो घणो करे ईअं ॾेखारियो वेंदो आहे कि शिकार जेको आहे कंदा हुआ राजाऊं ऐं राजकुमार, पर उन्हनि जो छा पखियुनि ऐं पक्षियुनि लाइ प्रेम न हूंदो हो। उन प्रेम जो हिकु सुहिणो चिट आहे हिते उन राजकुमार जे संवाद में। कंहिंखे थो चए पियो, हीअ जेका तपस्विनी आहे ऋषिअ जी जेका पत्नी, उन खे थो चए पियो, मुंहिंजे तंहिं मणिकंठ मोर खे हेॾां मोकिलिज जो पंहिंजी कलंगीअ खे खंघंदे मुंहिंजी गोद में ख़ुशीअ विचां पर पखिड़े लेटंदो हो। पर पखिड़े उनजी गोद में लेटंदो हो। नाटक जो सुखांत कयो आहे। नाटक नारद मुनि राज दरबार में उपस्थित थी राजकुमार खे आसीस थो ॾिए ऐं राजा खे देवराज इंद्र राक्षसनि जे हिकु युद्ध जी ॼाण ॾींदे संन्यास न वठण जी ॻाल्हि थो चवे पियो। त हीउ हिकु शाहकार नाटक आहे संस्कृत जो, जंहिं जूं ख़ासियतूं आहिनि प्रोफेसर नारायण दास भट्टीजा किताब जे मुहाग में लिखियूं आहिनि। उहे छा आहिनि ॾिसो। नाटक जी शुरूआति ॾाढे सुहिणे नमूने कई वई आहे। पहिरें नज़ारे में राजा पुरुरवा जो प्रवेश स्वाभाविक ऐं मोहींदड़ आहे। प्रेमियुनि जे प्रेम जो वाधारो धीरे धीरे थिए थो ऐं पहिरें नज़ारे में ई सुर्ग जो चिट ऐं वातावरण सुहिणे नमूने चिटियल आहे। सुर्ग ऐं पृथ्वी ॿिन्ही लोकनि जो मेलाप कामयाबीअ सां करायो वियो आहे। सुर्ग जे प्राणियुनि में मृत्यु लोक जूं भावनाऊं विचित्र नमूने सां वर्णन कयल आहिनि। माना सुर्ग जी जेका अप्सराऊं आहिनि उन में पृथ्वी लोक लाइ छा छा आहे उहो हिन में ॾेखारियल आहे। ऐं नाटक में घणेई दिलि छिकींदड़ नज़ारा ऐं वारदातूं आहिनि। जिते ज़रूरी आहे उते शाइरी या गीत बि ॾिना विया आहिनि। इहा संस्कृत नाटकनि जी हिकु वॾी ख़ासियत आहे, उहा हिते बि आहे। विदूषक जो हास्य रस विंदराईंदड़ ऐं ताज़गी पैदा कंदड़ आहे। ॿिनि दुनियाउनि जो मेलाप कराइणु हिन नाटक जी हिकु ख़ासि ख़ूबी आहे। सुर्ग ऐं पृथ्वी ॿिन्हिनि जो मेलाप थियो आहे उर्वशी ऐं राजा पुरुरवा जे ज़रिए। नाटक जो वातावरण देवलोक जी वसुनि सां भरपूर आहे। नाटक में जिते किथे मनोहर वर्णन ऐं लुभाईंदड़ नज़ारा पखिड़िया पिया आहिनि। हुन जेको सीन जेको क्रिएट करे थो, बैकग्राउंड जेको ठाहे थो पियो, उहो बि ॾाढो विंदराईंदड़ आहे, वणंदड़ आहे। प्रकृति हिकु प्रेमीअ जे दिलि ते कहिड़ो असरु थी विझे, इन्हीअ जो वर्णन कालिदास पंहिंजी हिन रचना में कयो आहे, जेका हिन खे उत्तम थी बणाए। प्रकृति जो सुंदर ऐं विषय विलास माण्हूअ जे हृदय खे, माण्हूअ जे दिलि खे कीअं थो दोड़े ऐं विलोड़े, तंहिंजो सुहिणो चिट आहे हिन नाटक में। त छा इहो नाटक कुझु ख़ामियूं न आहिनि उन्हनि में? त उहे ख़ामियूं बि प्रोफेसर साहिब हिन में ॿुधायूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं उणायूं थो ॿुधाए पियो। पहिरें नज़ारे जी रफ़्तार ॾाढी ढिली आहे, माना धीरे धीरे थो ॾेखारे पियो। उर्वशी वञे पई, पुरुरवा अचे पियो, रथ अचे पियो। हीअ ॾाढी स्पीड जेका आहे हुनजी जेका आहे उहा तुर्त फुर्त हुअणु घुरिजे, उनजे बदिरां उहा ॾाढी ढिली आहे। ॿिएं ऐं टे नज़ारे में प्रेमियुनि जो मेलाप साॻीअ रीति ॾेखारियो आहे। यानी जीअं पहिरीं उर्वशी मिली आहे तीअं ई हुनखे मिले थी पई पोइ बि। उन में कोई वधीक डिफरेंस कोन कयो वियो आहे। हाली राणीअ खे मंच ते ठीकु नमूने आंदो वियो आहे, पर ॾाढे अणसहंदड़ नमूने मोकिलियो वियो आहे। जॾहिं ॿिए नज़ारे में उहा चंड खे अर्घु ॾियण थी अचे, उन टाइम जी ॻाल्हि प्रोफेसर भट्टीजा साहिबु करे रहिया आहिनि। हली 5 अंक में उर्वशीअ खे संदसि असुल के स्वरूप में आणण लाइ संगमणीअ मणीअ जो आविष्कार कयो आहे। साॻीअ तरह ॿिन्ही प्रेमियुनि जो साथ क़ाइमु रखण जे लाइ नारद मुनीअ जे रस्ते
इंद्र जो संदेश उनजो आधार वरितो वियो आहे। हाणे जॾहिं उर्वशी वल जे रूप में ठही हुई हली त उनखे वल मां वापसि कीअं आणे, त उनजे लाइ हिकु संगमणी मणी, माना इहो हिकु क्रिएट जेको आहे कयो वियो आहे हली, हिकु मणी ईंदी जंहिंजे करे उहा स्त्री जे रूप में वापसि अची वेंदी हली, हिकु जुड़दू थो लॻे पियो मतिलबु। ख़ैर अचो, उर्वशीअ जी पकी साहेड़ी चित्रलेखा आख़िरी नज़ारे में ॾिसणु नथी अचे। जॾहिं उहा अचे थी पई त उर्वशी जी जेका साहेड़ी आहे चित्रलेखा, उहा हिकु ॿिनि हंधि ॾेखारी हुई आहे, पर आख़िरी वारे नज़ारे में कोन ॾेखारी हुई, त उहा उनखे वठण बि अचे थी पई हली। ॿिन्ही प्रेमियुनि जो दारोमदार जेको आहे इंद्र जी दया ते आहे। जेकॾहिं इंद्र कृपा करे त ॿई मिलंदा, न मिल करे त न मिलंदा। इहो हिन में ॾाढी हिकु वॾी उणाई आहे। उर्वशीअ खे हासिलु करण लाइ राजा पुरुरवा का बि कोशिश यानी को जप तप जो साधन नथो वठे, बसि रुगो विर्लाप पियो करे। जेके ॿियूं रचनाऊं आहिनि उन में बि कालिदास प्रेम ॾेखारियो आहे, त सत्य जो प्रेम बि उन ॾेखारियो आहे, सत्य जो ऐं शिव जो मिलन बि ॾेखारियो वियो आहे, पार्वती जो मिलन। पर उन में शिव जेको आहे साधना थो करे, आराधना थो करे, तॾहिं पार्वती उनखे मिले थी पई, ऐं पार्वती बि साधना थी करे शिव खे प्राप्त करण जे लाइ। पर हिन नाटक में किथे बि पुरुरवा का बि जप तप योग कुझु बि कोन थो करे, बसि प्रलाप थो करे पियो त हे मूंखे उर्वशी मिली वञे हली। ऐं उर्वशी बि हिकु चइजे कि उहो इंतज़ारु पई करे त मां हुनखे श्राप मिले त मां वञी करे हुन सां मिलां, अहिड़े तरीक़े जो कुझु हिन में आहे। चौथे ऐं पंजे नज़ारे जे विच में वारे 12 सालनि जे अरसे खे पूरे ढंग सां न ॾेखारियो आहे। बिल्कुलु जेॾीमहिल उर्वशीअ खे ॿारु ॼमे थो पियो ऐं उहा आश्रम में छॾे थी पई, उनजो किथे बि जेको आहे चिट पूरे नाटक में कोन्हे को। ॿारु थियणु ऐं राजा खे ख़बर न पवणु, इहा हिकु वॾी जेका आहे कमी आहे कि ॿारु थिए थो पर उनखे उहा आश्रम में छॾी थी अचे, आश्रम में ऋषिअ ताईं कीअं पहुती उनजो को बि चिट हिन सॼे नाटक में किथे बि कोन्हे पियो। कालिदास जी हीअ पहिरीं रचना चई थी वञे, ऐं इन खां पोइ बि हीअ संस्कृत साहित्य जी हिकु शाहकार रचना आहे, जंहिंजो अनुवाद सुहिणे नमूने डॉक्टर दयाल आशा साहिबु अगस्त 1965 में कयो आहे ऐं हिनखे छपाए करे पधिरो कयो आहे। सिंधीअ में किथे किथे संस्कृत ऐं हिंदीअ जा अखर जीअं जो तीअं बि ॾिना विया आहिनि हली, पर इहा नाटक जी हिकु ज़रूरत आहे। जेकॾहिं उनखे असां चऊं त इहा जेका आहिनि उहे ज़रूरत आहे त सिंधीअ ते संस्कृत जो असरु आहे। अनुवाद मूल जो सवालु चखाए थो, किथे किथे हिंदी ऐं संस्कृत जा अखर जीअं जो तीअं ॾिना विया आहिनि। जेकॾहिं तव्हांखे असांजो हीउ लेक्चर ठीकु लॻो हुजे, सुठो लॻो हुजे, त तव्हां पंहिंजनि दोस्तनि दड़नि मिटनि माइटनि साहेड़ियुनि सदुनि खे ॿुधाईंदा, ऐं जेकॾहिं तव्हांखे वणे त उनखे लाइक कंदा, पंहिंजा कमेंट्स लिखंदा, छो जो हीअ कमेंट्स ई तव्हां चयो कि पहिरीं असांखे विक्रम उर्वशी खपे, इन करे पोइ पहिरीं तव्हांखे विक्रम उर्वशी ॾिनो आहे। अॻियां बि सिंधु सागर भारत ते UPSC जा कुझु किताब जेके रहिजी आहिनि उहे ईंदा, ऐं कुझु MA जा कुझु किताब उहे असां तव्हांखे हिन चैनल ते ॾेखारींदा रहंदासीं। जय भारत, जय हिंद, जीए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहण वारा, नमस्कार, सदाईं गॾु।